नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भोजदार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस सबबि 14 ॾींहं खां कारोबार बंदि आहे, जंहिं सबबि ॾियारी कमाए गुज़र सफ़र कंदड़ पोरित मज़दूर तबिको परेशानी जे वर चढ़ियल आहे। भोजदार वॾा जे मज़दूर जमादार तुराब टांवरी, मज़दूर दामन मंगणिया, नादिर भील ऐं ॿियनि एहतिजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त असां मज़दूर पोरित तबिके जे कारो वहिंवार ऐं कारोबार बंदि हुअण सबबि मुआशी परेशानी जे वर चढ़ी विया आहियूं। संदसि गुज़र सफ़र निहायत ॾुखियो बणिजी वियो आहे। हिननि वधीक चयो त कारोबार जे लाइ शहर अचूं था त पुलिस वारा लठूं हणनि था, घरनि में बुख सबबि बचनि जूं दाहूं परेशान कनि थियूं। हिननि वधीक चयो आहे त वज़ीर आला जे लॉकडाउन जे फ़ैसिले जी हिमायत कयूं था, पर संदसि घर जा चुल्ह ॿारण लाइ सिंध सरकार फौरी तौर ते इमदादी कार्रवाइयूं शुरू करणु घुर्जे। हिननि मुताबिक़ त खेनि राशन ॾिनो वञे त जीअं ॿारनि जी सुठे नमूने सां सार संभाल करे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।